नाज़रीन हेडलाइन से वठूं अवां खे अहम ख़बर बाबत आगाह कंदा हलूं। दुआ ज़हरा जे वालिदैन सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त में दुआ ज़हरा जे वालिद महदी काज़मी मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध हाई कोर्ट 8 जून 2022 ते दुआ ज़हरा संदसि मर्ज़ी जो फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो। दुआ ज़हरा जे बयान ऐं मेडिकल टेस्ट जी बुनियाद ते फ़ैसिलो ॾिनो वियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मेडिकल रिपोर्ट में दुआ ज़हरा जी उमिरि 17 साल आहे, जॾहिं त नादरा कार्ड ऐं तालीमी में संदसि उमिरि 14 साल आहे। पुलिस केस जो चालान सी क्लास में ट्रायल कोर्ट में जमा कराए छॾियो। असांखे आगाह कयूं पिया। दुआ ज़हरा जे वालिद दरख़्वास्त में चयो आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले में ख़ामी आहे। दरख़्वास्त ते फ़ौरी ॿुधणी शुरू कई वञे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। दुआ ज़हरा जे वालिदैन सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त में दुआ ज़हरा जे वालिद महदी काज़मी मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध हाई कोर्ट 8 जून 2022 ते दुआ ज़हरा खे संदसि मर्ज़ी जो फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो। दुआ ज़हरा जे बयान ऐं मेडिकल टेस्ट जी बुनियाद ते फ़ैसिलो ॾिनो वियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मेडिकल रिपोर्ट में दुआ ज़हरा जी उमिरि 17 साल आहे, जॾहिं त नादरा कार्ड ऐं तालीमी वारे सर्टिफिकेटनि में संदसि उमिरि 14 साल आहे। पुलिस केस जो चालान सी क्लास में ट्रायल कोर्ट में जमा कराए छॾियो। अवांखे आगाह कयूं पिया। दुआ ज़हरा जे वालिदैन सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त में दुआ ज़हरा जे वालिद महदी काज़मी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सिंध हाई कोर्ट 8 जून 2022 ते दुआ ज़हरा संदसि मर्ज़ी जो फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इसाक़ सरकी लाइन ते मौजूद आहे। जी इसाक़, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो, सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दुआ ज़हरा केस आहे, जंहिंमें दुआ ज़हरा जा वालिदैन पारां जेको आहे मेहदी हसन काज़मी पारां जेको आहे सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में जेकी पंहिंजी अपील आहे उहा दाख़िल कराए छॾी आहे, जंहिंमें सिंध हाई कोर्ट पारां 8 जून 2022 ते दुआ ज़हरा ऐं उनजी मर्ज़ी जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ हुकुम ॾिनो हुयो, जंहिंमें दुआ ज़हरा जो बयान ऐं मेडिकल टेस्ट जी बुनियाद ते फ़ैसिलो ॿुधायो हुयो। इहो दरख़्वास्त गुज़ार जो चयो आहे। तंहिंखां पोइ मेडिकल रिपोर्ट में दुआ ज़हरा जी उमिरि 17 साल ॿुधाई वई हुई, जंहिंमें नादरा जे रिकॉर्ड ऐं तालीमी कार्ड जे मुताबिक़ जेकी दुआ ज़हरा जी उमिरि आहे उहा 14 साल ॿुधाई हुई। इहो दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे। तंहिंखां पोइ पुलिस केस चालान में सी क्लास ट्रायल कोर्ट में जमा कराइण जी जेकी रिपोर्ट हुई उहा बि जमा कराए छॾी। तंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट फ़ैसिले में जेको आहे ख़ामी आहे, इहो दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जे हवाले सां फ़ौरी जेको आहे ॿुधणी लाइ जेकी दरख़्वास्त आहे उहा दाख़िल कराए जेकी दरख़्वास्त ते ॿुधणी आहे उहा सुप्रीम कोर्ट में थींदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।